नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनाम आयत नंबर 151 खां वठी 165 ताईं तर्जुमो। कुल चओ, यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त माण्हुनि खे ॿुधाए छॾियो। कुल तालो, इन्हनि खे चयो त अचो अतलू आऊं पढ़ी ॿुधायां मां हर्रम रब्बुकुम, जेको कुझु हराम कयो आहे तव्हांजे रब, अलैकुम तव्हांजे मथां, अल्लाह इहो त न तुशरिकू बिही तव्हां शरीक ठहिरायो उन सां गॾु, शयन कुझु बि, यानी सभिनि खां पहिरीं अल्लाह ताला छा मना फ़रमायो, इहो त कंहिंखे बि अल्लाह जो शरीक ठाहिनि। वबिल वालिदैनी इहसाना, ऐं उन खां पोइ वालदेन सां गॾु इहसान यानी भलाई कयो। वला तक़्तुलू, ऐं न तव्हां क़त्ल कयो, औलादकुम पंहिंजी औलाद खे, मिन इमलाक़ मुफ़लिसी या ग़ुरबत जे डप खां, नहनु नरज़ुक़ुकुम असीं ही रिज़्क़ ॾियूं था तव्हांखे, व इयाहुम ऐं उन्हनि खे बि। वला तक़रबू, ऐं न तव्हां वेझो वञो, अल-फ़वाहिश बेहयाई जे, मा ज़हर मिन्हा जेको ज़ाहिर हुजे उन मां, व मा बतन, ऐं जेको उन जो लिकियल हुजे। वला तक़्तुलू, ऐं न तव्हां क़त्ल करियो, अन-नफ़्सल लती, उन जान खे जेका हर्रम अल्लाहु हराम कयो अल्लाह ताला, इल्ला बिलहक़ पर हक़ सां। ज़ालिकुम, इहो वसाकुम वसियत कई वञे थी तव्हांखे, बिही जंहिंजी, लअल्लकुम ताकि तव्हां, ताक़िलून अक़ल खां कमु वठो। वला तक़रबू, ऐं न तव्हां वेझो वञो, मालल यतीम, माल यतीम जे, इल्ला पर, बिल्लती उन तरीक़े सां, हिय अहसनो जेको बहितर हुजे, हत्ता एसिताईं जो यबलुग़ अशुद्धहू पहुची वञे पंहिंजी भरपूर जवानी खे, यानी अगरि को यतीम तव्हां वटि परवरिश पाए रहियो आहे, उन जेको माल दौलत आहे जेको तव्हां वटि उनजी अमानत आहे, त उनखे अल्लाह ताला खाइण खां मना कयो आहे, पर उहो तरीक़ो जेको बहितरीन तरीक़े सां ऐं उन जे हवाले कॾहिं करिणो आहे जॾहिं उहो यतीम पंहिंजी भरपूर यानी अक़ल वारी उमिरि में पहुची वञे। व औफ़ू, ऐं पूरा कयो, अलकैल मापन खे, व मीज़ान, ऐं तौर खे, बिलक़िस्त इंसाफ़ सां। ला नुकल्लिफ़ु नफ़्सन, न असां तकलीफ़ ॾियूं था कंहिं बि जान खे, इल्ला पर, वुसअहा उन जी ताक़त जे मुताबिक़। व इज़ा क़ुल्तुम, ऐं तव्हां जॾहिं का ॻाल्हि करियो, फ़अदिलू पस इंसाफ़ जी। वलो कान, ऐं हुजे अगरचा हुजे, ज़ा क़ुर्बा को वेझो माइट क़ुराबतदारो, क़ुराबत। व बिअहदिल्लाहि, ऐं अल्लाह जे अहद खे औफ़ू पूरो कयो। ज़ालिकुम वसाकुम, इहा वसियत कई वञे थी तव्हांखे, बिही जंहिंजी, लअल्लकुम ताकि तव्हां तज़क्करून नसीहत हासिल करियो। व अन्न, ऐं बेशक, हाज़ा ही, सिराती रस्तो मुंहिंजो, मुस्तक़ीमन सिधो आहे, फ़त्तबिऊहु पस पैरवी कयो इन ही जी। वला तत्तबिउस सुबुल, ऐं न तव्हां पोयां हलो मुख़्तलिफ़ रस्तनि जे, फ़तफ़र्रक़ा पोइ उहे जुदाई विझी छॾींदा या अलॻि करे छॾींदा, बिकुम तव्हांखे, अन सबीलिही हिन रस्ते खां, यानी अगरि तव्हां ॿिए रस्तनि ते हलंदा त उहे तव्हांखे अल्लाह जे रस्ते खां हटाए छॾींदा। ज़ालिकुम, इहो वसाकुम वसियत कई वञे थी तव्हांखे, बिही जंहिंजी, लअल्लकुम ताकि तव्हां तत्तक़ून तव्हां तक़वा इख़्तियार कयो। सुम्म, उन खां पोइ अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त पोइ, आतेना ॾिनी असां, मूसल किताब, मूसा अलैहिस्सलाम खे किताब, तमामन हुज्जत पूरी करण जे लाइ या नेमत खे पूरो करण जे लाइ, अलल्लज़ी उन शख़्स ते जेको, अहसन नेकी करे, व तफ़सीला, ऐं तफ़सील बयान कई उन में किताब में, लिकुल्लि शैइन वास्ते हर शइ जे, व हुदन, ऐं हिदायत, व रहमतन लअल्लहुम, ऐं हिदायत ऐं रहमत आहे ताकि उहे बिलिक़ाई मुलाक़ात जो, रब्बिहिम पंहिंजी रब जी मुलाक़ात जो, युमिनून ईमान आणीनि। व हाज़ा किताबुन, ऐं हीअ किताब, यानी हीअ क़ुरान, अंज़लनाहु नाज़िल कयो असां इन खे, मुबारकुन मुबारक आहे, बाबरकत आहे,
फत्तबिऊहु पस पैरवी कयो इनजी, वत्तक़ू ऐं तक़वा इख्तियार कयो या ढिॼो, लअल्लकुम ताकि तव्हां तुरहमून रहम कया वञो। तक़ूलू इहो त न तव्हां चओ, इन्नमा यकीनन उन्ज़िलल किताब नाज़िल कई वई किताब, अला ताइफ़तैनी मथां ॿिनि गिरोहनि जे, मिन क़ब्लिना असां खां पहिरीं, व इन कुन्ना ऐं इहो त हुआ असीं अन दिरासतिहिम उन जे पढ़ाइण खां लगाफ़िलीन अलबत्ता ग़फ़लत में पिया हुआसीं। औ या तक़ूलू तव्हां इहो चओ, लओ अगरि अन्ना यकीनन उन्ज़िल नाज़िल कयो वञे हा अलैना असांजे मथां अलकिताब किताब, लकुन्ना त हुजूं हा असीं अहदा वधीक हिदायत ते, मिनहुम उन्हनि खां जेके यहूदी ऐं ईसाई हुआ, यानी मुशरिकीन मक्का खे चइबो वञे। त तव्हां वरी इहो चयो हा त अगरि असां ते का किताब अचे हा त असीं वधीक हिदायत याफ़्ता हुजो हा उन्हनि खां। फ़क़त बस तहक़ीक़ जाकुम अची वई तव्हां वटि बय्यिनतुन वाज़ेह यानी खुलियल किताब, वाज़ेह निशानी, मिन रब्बिकुम तव्हांजे रब वटां, व हुदन ऐं हिदायत, व रहमतुन ऐं रहमत। फ़मन अज़लमु पोइ केरु आहे वधीक ज़ालिम, मिमन कज़्ज़ब उनखां जेको कूड़ ॻाल्हाए या झुटलाए इनकार करे, बि आयातिल्लाही अल्लाह ताला जी आयात जो, वसदफ़ ऐं उहो मुंहुं फेरे, अनहा उन्हनि खां, सनजज़िल लज़ीन अनक़रीब असां बदिलो ॾींदासीं या सज़ा ॾींदासीं उन्हनि माण्हुनि खे जिन यस्तिफ़ून जिन मुंहुं मोड़ियो, अन आयातिना असांजी आयात खां, सूअल अज़ाबी बुरो अज़ाब, बिमा कानू बवजह उनजो जो जेके हुए यस्तिफ़ून मुंहुं मोड़ींदा। हल न यंज़ुरून उहे इंतज़ार करे रहिया आहिनि, हल यंज़ुरून न उहे इंतज़ार कनि था, इला पर तअतियहुमुल मलाइकतु पर उन ॻाल्हि जो त अची वञनि उन्हनि वटि अल मलाइकतु फ़रिश्ता, औ यअतिय रब्बुक या अची वञे तव्हांजो रब, औ यातिय या अची वञे बाअदुल आयाती बाज़ आयात या निशानी, रब्बिक तव्हांजे रब वटां, यौम जंहिं ॾींहुं यअती अची वेंदी, बाअदुल आयाती बाज़ आयात या निशानी, रब्बिक तव्हांजे रब वटां, ला यनफ़उ न फ़ाइदो ॾींदो, नफ़्सन कंहिं जान खे, ईमानुहा ईमान उनजो, लम न तकुन थींदो तॾहिं, आमनत ईमान आणण, ला यनफ़ु न नफ़ो ॾींदो, नफ़्सन कंहिं जान खे, ईमानुहा उनजो ईमान, यानी निशानी ॾिसण खां पोइ ईमान आणण जो को फ़ाइदो कोन्हे। ईमान त ईमान बिलग़ैब, लम न तकुन हुआ उहे, आमनत के उहे ईमान आणिन हा, मिन क़ब्लु उन खां पहिरीं, औ कसबत या उहे का कमाई कनि हा यानी को सुठो अमल कनि हा, फ़ी ईमानिहा पंहिंजे ईमान में, ख़ैरन का भलाई। कुलिंतज़िरू चओ तव्हां इंतज़ार कयो, इन्ना यकीनन आउं बि मुंतज़िरून इंतज़ार करण वारनि मां आहियां, या आउं बि मुंतज़िर आहियां तव्हां सां गॾु। इन्नल्लज़ीन यकीनन उहे माण्हू जेके फ़र्रक़ू जिन फ़िरका वारियत कई, दीनहुम पंहिंजे दीन में, वकानू ऐं थी विया उहे, शियाअन गिरोह गिरोह, लस्ता न आहियो तव्हां मिनहुम उन्हनि मां, फ़ी शैइन कंहिं बि शइ में, इन्नमा यकीनन अमरुहुम मामिलो उन्हनि जो, इलल्लाही तरफ़ अल्लाह ताला जे ई आहे या अल्लाह जे ई सुपुर्द, सुम्म पोइ युनब्बिउहुम उहो ख़बर ॾींदो उन्हनि खे, बिमा उन ॻाल्हि जी, कानू जेके हुआ उहे यफ़अलून कम कंदा। मन जाअ बिल हसनती जेको आणींदो का बि नेकी या भलाई सां गॾु ईंदो, या जेको खणी ईंदो का नेकी या भलाई, फ़लहू अशरु अमसालिहा पोइ उन जे लाइ हूंदियूं 10 उन जहिड़ियूं ई नेकियूं ॿियूं, अजर बदिलो अलाह जेको उन खे ॾींदो 10 उन जहिड़ियूं वधाए नेकियूं उन जे बदिरां अलाह साईं उनखे बदिले में ॾी। वमन जाअ बिस्सय्यअती ऐं जेको खणी ईंदो बुरायूं या बुरा अमल अलाह वटि खणी वेंदो, फला बस न युजज़ा उहो बदिलो ॾिनो वेंदो, इला पर मिसलिहा उन ई जहिड़ो, यानी हिकिड़ी बुराई जो बदिलो हिकिड़ो, पर हिकिड़ी नेकी जो बदिलो 10 नेकियूं ने बराबरि। वहुम ला युज़लमून ऐं न उहे ज़ुल्म कया वेंदा।
कुल इन्हनि खे चयो इन्ननी यकीनन आऊं या मूंखे हदानी हिदायत ॾिनी मूंखे रबी मुंहिंजे रब इला सिरातिम मुस्तक़ीम तरफ़ रस्ते सिधे जे दीनन क़य्यिमन दीन जेको दुरुस्त या सिधो दीन मिल्लत जेका मिल्लत आहे तरीक़ो आहे इब्राहीम अलैहिस्सलाम जो हनीफ़ा यानी जेको यकसू हो वमा ऐं न हो उहो मिनल मुशरिकीन वमा कान ऐं न कान हो मिनल मुशरिकीन मुशरिकीन मां। कुल इन्हनि खे चयो इन यकीनन सलाती मुंहिंजी नमाज़ व नुस्की ऐं मुंहिंजी कुर्बानी व महयाए ऐं मुंहिंजो जीअण व ममाती ऐं मुंहिंजो मरण लिल्लाही अल्लाह ताला ही जे लाइ आहे रब्बिल आलमीन जेको रब आहे तमामु जहाननि जो ला शरीक लहू न आहे कोई शरीक उनजो वबीज़ालिक उमिरतूं ऐं इन्ही जो हुकुम ॾिनो वियो आहे मूंखे व अना अव्वलुल मुस्लिमीन ऐं आऊं पहिरियों फर्माबरदार या मुसलमाननि मां आहियां सभिनि खां पहिरीं आऊं ई आहियां जेको मुसलमाननि मां फर्माबरदारनि मां आहियां। कुल इन्हनि खे चयो अग़ैर अल्लाही छा पोइ सवाइ अल्लाह खां अबग़ी आऊं तलाश कयां रबन को रब वहुअ रब्बु कुल्लि शैइन जॾहिं त हू रब आहे हर शइ जो वला तक्सिबू ऐं न कमाई करे थी कुल्लु नफ़्सिन का जान यानी जेको बि माण्हू करे रहिया आहिनि नथी कमाए का बि जान इला पर अलैहा उन ही जे मथां आहे यानी नेकी कंदी उहो बि उन जे मथां बुराई कंदो केरु त उहो बि उन जे ई मथां आहे। वला तज़िरू ऐं न बोझ खणंदी वाज़िरतन का बोझ करण वारी यानी का जान बि कंहिंजो बोझ न खणंदी न वला ऐं न तज़िरू बोझ खणंदी वाज़िरतन का बोझ खणण वारी विज़र बोझ उखरा कंहिं ॿिए जो सुम पोइ इला तरफ़ रबिकुम तव्हांजे रब जे मर्जिकुम वापसी आहे तव्हांजी यानी सभिनि खे वापसि पंहिंजे रब जी ही तरफ़ वञिणो आहे केर बि कंहिंजो बोझ न खणंदो। फयुनब्बिउकुम पोइ हू ख़बर ॾींदो तव्हांखे बिमा उनजी कुंतुम जेके हुआ तव्हीं फी जंहिंमें तख़्तलिफ़ून इख़्तिलाफ़ात कंदा वहुअल लज़ी ऐं उहा ई आहे ज़ात जंहिं जालकुम ठाहियो तव्हांखे ख़लाइफ़ल अर्दी ख़लीफ़ो या जानशीन ज़मीन जो वरफ़ ऐं उन बुलंद कया बादकुम बाज़ खे तव्हांजे फ़ोक़ बादिन मथां बाज़ जे दरजातनि दर्जनि में लियबलुवकुम ताकी उहो आज़माए तव्हांखे फ़ीमा उन ॻाल्हि में आताकुम जेको ॾिनो हुन तव्हांखे इन यकीनन रबक रब तव्हांजो सरीउल इक़ाब जल्द सज़ा ॾियण वारो आहे व इन्नहू ऐं यकीनन उहो लग़फ़ूरुर रहीम बिलाशुबा हू ई बख़्शण वारो तमामु घणो बख़्शण वारो ऐं निहायत रहम करण वारो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।